पानी के खोट खिलाफ महलन में पानी के खोट खिलाफ ज़िले सदर वज़ीर अहमद उमरानी जो एहतजाज वो कैंप ख़त्म करण के लाइ उन्हनि खां व्यूज़ वठूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियां हाजी साहब तुंहिंजी महिरबानी थोरा तायूं तुंहिंजा। अॼु असां सतों ॾियारो असांजो धरणे कया जे असां धरणो ख़त्म कयोसीं। तव्हां ॾिठो तव्हां पाण बि हुयो मौजूद जंहिं पानी खोट के खिलाफ़ वेठा हुआसीं। पूरे शहर में पानी न हुयो उनके खिलाफ़ असांखे सतों ॾियारा धरणे ते वेठासीं। अॼु उहे ई शहर वारा बिरादरी शहर जा सुठा सुठा दोस्त महलन जा सुठा सुठा दोस्त पाण आया और कल खां वठी पानी असांजो उस्तामाउद में शुरू थियो आहे और माले वारनि अची पाण असांजो धरणो ख़त्म करायो आहे। तो उन्होंने इहो ई चयो आहे कि कल रात खां वठी असां वटि पानी जाम आहे। असां आयासीं तव्हांखे धरणो ख़त्म करण जे लाइ। तव्हांजा पाण ॾिठो पाण इंशाअल्लाह ताला असांखे उमेद आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जहिड़े कम खे वठे थो उहो कमु जेसि ताणी ओतिरे ताईं न पुॼाईंदो तेसि ताणी ख़ामोश न वेंदो आहे। और इंशाअल्लाह ताला असां हर घड़ी हर पलक हर मिनट ताणी असां हर ॾींहुं और ग़रीब आवाम सां गॾु आहियूं और गॾु रहंदासीं गॾु थींदासीं। अस्सलाम वालेकुम। ही हुयो पीपी जो ज़िला सदर वज़ीर अहमद उमरानी जन पंहिंजा व्यूज़ ॾिना। मीर मोहम्मद दीनारी जेकब न्यूज़।